नाज़रीन, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जनरल जे सरते नवाब शाह में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सीलनि लाइ पेश आहे इम्तियाज़ कीरियो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट लाला असद पठान के सदते नवाब शाह प्रेस क्लब पारां सहाफ़ियुनि जो एहतजाज आहे। अचो तो उन्हनि खां वीचार वठूं, उन्हनि जो एहतजाज कहिड़े हवाले सां आहे। लाला असद पठान जेको आहे उनजी जदोजहद के सलाम आहे, जंहिं जेको आहे जॉइंट इन्वेस्टिगेशन लाइ जेको आहे उन कमेटी ठाराई ऐं वारसनि खे ₹1 करोड़ ॾियारियो। लेकिन असांजो मुतालबो जेको आहे उहो इहो आहे त जेके बि सहूलियतकार आहिनि ऐं जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। असां जेको आहे शहीद जानवंत महर जे क़त्ल ते इंतहाई गमज़दा आहियूं, छो त जानवंत महर जो जेको क़त्ल आहे सिंध जो वॾो सान्यो आहे, जंहिंजे करे कलमदणी जेके आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। हिन वक़्तु असांजे सिंध जे अंदरि जेके आहिनि जानवंत महर जेके आहिनि नवां लाड़ा मुतारिफ़ कराया सहाफ़त में, उन सां गॾोगॾु मज़लूमनि जो आवाज़ बणियो सखर शहर खां वठी सॼी सिंध में। जान मोहम्मद महर जो क़त्ल सिर्फ़ु हिकु जान मोहम्मद महर जो क़त्ल कोन्हे, हिकु सहाफ़त जो क़त्ल आहे, हिकु इंसान जो न पर इंसानियत जो क़त्ल आहे, हक़ सच जो क़त्ल आहे। न आहे ही हिकिड़ो असांजी सहाफ़त न पर पूरे इंसान जो हिकिड़ो क़त्ल आहे। ऐं असांजो मुतालबो आहे त सखर पुलिस जेको बिरादरी जहिड़ो ॼाणाए हिन केस खे लोड़ण जी साज़िश करे थी, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कईंदो आहे। ऐं असां मुतालबो था कयूं वक़्त जी हिन निगरान हुकूमत खां त फौरी तौर शहीद जान मोहम्मद जा जेके कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार कयो। जान मोहम्मद महर खे जेको शहीद कयो वियो आहे उन जा कातिल हिन ते गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। रुगो जान मोहम्मद महर न जेका ॿिया बि साफ़ी अॼु ताईं शहीद थिया आहिनि उन्हनि जा कातिल बि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। रुगो हुकूमत ॻाल्हियूं कंदी आहे, दावा कंदी आहे, पर अमली इक़दामात न थींदो आहे। केतिरा ॾींहं गुज़री चुका आहिनि, हिन ताईं को बि पेशरफ़ न थी। जान मोहम्मद महर जा कातिल ऐं उनजा सहूलियतकार गिरफ़्तार नथा थियनि त असां जेको आहे एहतजाज जारी रखनि। असांखे अफ़सोस जेको चवण जो पए थो त हर 5 ॾींहं 8 ॾींहं कंहिं न कंहिं कुंड ते किथे न किथे असांजा सहाफ़ी क़त्ल कया था वञनि, उनजी जेतिरी मज़म्मत करिजे घटि आहे। जान मोहम्मद महर उन जे जेको नाहक जेको खून थियो उनखे शहीद कयो आहे, उनजी असां शदीद लफ़्ज़नि जी मज़म्मत था कयूं। सिंध जा सभु सहाफ़ी जेके आहिनि सरापा एहतजाज आहिनि ऐं सभु सहाफ़ियुनि में बेचैनी छाइल आहे। असां वस वारनि खां मुतालबो कंदासीं त जल्द खां जल्द शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार कया वञनि, न त सख़्त खां सख़्तु एहतजाज। कैमरामैन वहीद खोसे सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती टीवी नवाब।